नाज़रीन, दड़ो मां योम आशूर जा जुलूस बरामद किया विया आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे ख़ालिद भुट्टो। जी नाज़रीन, असीं हिन वक़्तु दड़े शहर मेन रोड ते बीठा आहियूं। अॼु पूरी दुनिया जी दड़े शहर में बि मातमी काफ़िला निकिरी रहिया आहिनि। जॾहिं त मरकज़ी काफ़िला इमाम बारगाह सैयद अली मीर शाह इमाम बारगाह तां निकितो आहे, जॾहिं ॿियो मरकज़ी काफ़िलो इमाम बारगाह शेख अबू तालिब तां निकितो आहे, जंहिंसे मजलिस वहदत मुस्लिमीन जा अॻवान मुख्तार दायो ऐं अस्करिया जो जॾहिं आहे फज़ल बिलावली ऐं इम्तियाज़ सुमरो ऐं ॿिया शामिल आहिनि। जॾहिं सिक्योरिटी हवाले ॿुधाए थो हलां त DSP मीरपुर बटोरो ऐं SHO आफ्ताब जागरानी दड़े शहर मुख़्तलिफ़ घटियुनि ऐं चौराहनि ते सख़्तीअ सां चेकिंग करे रहिया आहिनि। कंहिं माण्हुनि ते वाक़ई मुंहुं ॾियण लाइ तयारु आहिनि। उन खां अलावा नाज़रीन ॿुधायो शहर जे घटियुनि ऐं चौराहनि ते मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि ते जेको सभील न्याज़ जो बंदोबस्तु कयो वियो आहे। जॾहिं पाकिस्तान मजलिस वहदत मुस्लिमीन जो मरकज़ी प्रेस तर्जुमान अल्लामा मक़सूद हुसैन डोमकी साहब जिन हिते मजलिस अज़ा पढ़ी रहिया, मौलाना वक़ास मेहदी पढ़ी रहिया आहिनि, जंहिं जातीअ में मोहम्मद यूसुफ हुसैनी पढ़ी रहिया आहिनि। चंद ई क़दमनि ते दड़ो पुल ते जीअं ई काफ़िलो पहुचंदो त नुमाज़ ज़ोहरीन अदा कई ईंदी, उन खां पोइ मजलिस बर्पा कई ईंदी ऐं उन खां पोइ हीउ काफ़िलो मुख़्तलिफ़ रवायती रूटनि तां थींदो। पुटा इमाम बारगाह थींदो, इमाम बारगाह शेख अबू तालिब ते पहुचंदो, जिते मजलिस शाम गरीबा पढ़ी वेंदी ऐं उन खां पोइ हीउ काफ़िलो इख़्तिताम पज़ीर थींदो।